अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो आहे त चूंड अमल खां पहिरीं इहो तइ कयो वियो त कंहिंखे हाराइणो आहे ऐं कंहिंखे खटराइणो आहे। पाकिस्तान खे जमहूरी निज़ाम खां मुसलसल महरूम रखियो वियो। जमहूरी रियासत ठाहिण लाइ मसलहत खे छॾे को फैसलो करणो पवंदो। इस्लामाबाद में मुखालिफ धुर जे एपीसी खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त फ़ैसिलाइती मोड़ ते एपीसी थी रही आहे। हर तरह जी मसलहत खे छॾे पंहिंजी तारीख़ ते नज़र दौड़ाइणी पवंदी ऐं गॾिजी बहादुरी सां फ़ैसिलो करणो पवंदो। फ़ैसिलो अॼु न कंदासीं, पोइ कॾहिं कंदासीं। पाकिस्तान खे मुसलसल जमहूरी निज़ाम खां महरूम रखियो वियो। नवाज शरीफ जो त जमहूरियत खे कारी ज़रब लॻी ऐं वोट जो तक़दुस पाएमाल थियो त जमहूरी निज़ाम बेमायने थी वञे थो। जमहूरियत जी रूह अवाम जी राय हूंदी आहे। मुल्क जो निज़ाम उहे ई हलाईंदा आहिनि जंहिंखे अवाम जी अक्सरियत वोट ॾे। हुन चयो त चूंड अमल खां पहिरीं इहो तइ कयो वियो त कंहिंखे हाराइणो आहे ऐं कंहिंखे खटराइणो आहे। पाकिस्तान खे अहिड़नि तजुर्बनि जी लिबार्ट्री बणायो वियो आहे। मुल्क अंदरि कंहिं तरह अवाम खे धोखो ॾिनो वेंदो आहे ऐं मैंडेट चोरी कयो वेंदो आहे।